अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टी वीडियोज़ में बलीकार आवहियाब मारवी थईम हेडलाइन समझो वहाँ के आगे नाज़रीन खैबर जे इलाके शख्स में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। ISP आज सरनायत फायरिंग जी डेवर दौरान एम दहशतगर्द कमांडर लियाकत अली उर्फ शाहीन मारियो वियो आहे। ISP आज सरनायत कमांडर शाहीन फोर्सेस ते केतरनि हमलन में मुलविस हो। कमांडर शाहीन जे हवाले से प्रोपोगेंडा कई पई वई हुई त मिसिंग पर्सन आहे। कार्रवाई दौरान स्वाबी जे इलाके टोपी सां वास्तो रखंदड़ 28 वरीह जो फौजी जवान सलीम खान शहीद थियो। ख़बर आवाज़ शेयर कई पिया खैबर जे इलाके शाकस में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। ISP आज सरनायत फायरिंग जी डेवर दौरान अहम दहशतगर्द कमांडर लियाकत अली उर्फ शाहीन मारियो वियो आहे। ISP मौसब कमांडर शाहीन फोर्सेस ते केतरनि हमलन में मुलविस हो। ISP मौसब कमांडर शाहीन के हवाले से प्रोपोगेंडा कई पई वई हुई त इहो मिसिंग पर्सन आहे। कार्रवाई दौरान स्वाबी जे इलाके सां वास्तो रखंदड़ 28 वरीह जो फौजी जवान सलीम खान शहीद थियो। खैबर जे इलाके शाकस में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो आहे। ISP मौसब फायरिंग जी डेवर दौरान अहम दहशतगर्द कमांडर लियाकत अली उर्फ शाहीन मारियो वियो आहे।